अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खिपरे मां ख़बर ॾींदासीं त खिपरो जे रिंद पाड़े भरिसां हिंदुअनि जे क़दीमी क़ब्रस्तान ते मास्टर आकिल हजाम पारां क़ब्रस्तान जे 16 एकड़ ज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो करण ऐं क़ब्रस्तान में गंद कचरो मुअल जानवर ऐं गटर जो गंदो पाणी छॾण ख़िलाफ़ हिंदू बिरादरी जे गुलाब महाराज पिलाजमल मिठू मेंगवाड़ ऐं शामत मल जी अॻवानी में शहीद चौक खिपरो ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे हिननि चयो त असांजो क़दीमी क़ब्रस्तान आहे जेको पाकिस्तान ठहण खां बि अॻु जो आहे, जंहिं ते हितां जा बाअसर मास्टर आकिल हजाम गैर कानूनी कब्ज़ो करे क़ब्रस्तान में मौजूद कब्रनि खे नुक़सान पहुचाए इन्हनि मथां गैर कानूनी अडावत करे रहियो आहे। त ॿिए पासे टाउन इंतज़ामिया पारां असांजे क़ब्रस्तान में मुअल जानवर ऐं गंद कचरो उछलायो वञे थो ऐं गटर जो गंदो पाणी पिणु क़ब्रस्तान में छॾी कब्रनि जी बेहुरमती कई पई वञे। हिननि चयो त असां हिंदुअनि सां हर लिहाज़ सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयूं पियूं वञनि ऐं असांजी केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। इन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे क़ब्रस्तान जी ज़मीन मथां कयल गैर कानूनी कब्ज़ो ऐं ॿिया मसइला हल न कया विया त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वॾे उहिदे अमलदारनि खां त असांजो क़ब्रस्तान 200-400 साल पुराणो हिंदुस्तान पाकिस्तान खां अॻु हो, जंहिंमें महाराज बिरादरी, मेघवाड़ बिरादरी, बाबा गोस्वामी, भील, गुजराती सभिनी जूं क़बरूं गॾनि उन ते कब्ज़ो कयो वियो आहे। लोड़ा ॾिना विया आहिनि, गंदो पाणी वग़ैरह सभु माना अचे थो ऐं असांखे आज़ादु कराई ॾिनी वञे ज़मीन असांजी क़ब्रिस्तान जी। त मरे खां पोइ असीं हुननि खे सवले नमूने पंहिंजी आख़िरी आराम जाइ कयो। अकलियत की कब्रिस्तान है, महाराज भील, कोहली, मेघवाड़, गुजराती का कब्रिस्तान है। पुराना है, तकरीबन 50-60 साल पुराना है। अभी तक उस पर आधे से ज़्यादा कब्ज़ा हो चुका है और अभी ज़्यादा कब्ज़ा कर रहे हैं और कब्रिस्तान के चारों तरफ जो है लोड़ा दे दिया है, गंदा पानी भी छोड़ रहे हैं अंदर, हमें जाने नहीं दे रहे उधर। और हमने मुख्तियारकार, SDM, कमिश्नर सांगड़ सबको बोला मगर हमारे साथ अभी तक इंसाफ नहीं हुआ। जेको हिंदुनि जो 5000 सालनि का जेको तारीख़ी कब्रिस्तान है उते हिते जी जेका नायल इंतज़ाम में असां गॾिजी हिते जे कब्ज़ा खुरन आकिल हजाम आहे उन्हें छा कयो जो उते हिकिड़ो लोड़ो ॾेई असां हिंदुनि जो जेको माना तारीख़ी कब्रिस्तान आहे उन ते कब्ज़ो करे छॾियो आहे ज़मदे। ऐं हिते असां DC सांगड़ खे बि ॿुधायोसीं, AC सांगड़ खे बि ॿुधायोसीं। असांजे नज़रुनि में सभु को बि नायल ऑफिसर असांजी मदद करण लाइ तयारु कोन आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।